अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ टीवी न्यूज़। हाणे तव्हां सां शेयर कंदासीं हिकु अहम ख़बर। दौलतपुर सफ़न में उमंग वेलफेयर एसोसिएशन जे तरफ़ां हिकु ॾींहं जी मलेरिया खां बचाव लाइ मुफ़्त मेडिकल कैंप लॻाई वई, जंहिंजो इफ़्तिताह DHO शहीद बेनज़ीर अब्बास डॉक्टर असदुल्ला ॾारी कयो। उन सां गॾु तहलके मेडिकल ऑफिसर डॉक्टर जमशेद ख़ानज़ादा, MS दौलतपुर इस्पताल डॉक्टर मदद अली रांझाणी पिणु गॾु हुआ। मुफ़्त मेडिकल कैंप में 200 खां मथे मलेरिया में मुब्तला मरीज़नि ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला माण्हुनि जी चकास करे मुफ़्त टेस्ट करे मलेरिया समेत ॿियनि बीमारियुनि खां बचाव जूं दवाऊं पिणु ॾिनियूं वयूं। जॾहिं त DHO डॉक्टर असदुल्ला ॾारी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मूंखे हिन कैंप में अची ॾाढी ख़ुशी थी आहे। उमंग वेलफेयर एसोसिएशन जे दोस्तनि जी महिनत खे जस हुजे, जिन मुफ़्त मेडिकल कैंप क़ाइमु करे मिसकिननि जी मदद कई आहे। हिननि चयो त दौलतपुर इस्पताल में स्टाफ जी खोट आहे। मुंहिंजी कोशिशि आहे त दौलतपुर इस्पताल में डॉक्टरनि जी खोट खे पूरो करियां। जॾहिं त उमंग वेलफेयर एसोसिएशन पारां खेसि सिंध जी सकाफ़त अजरक टोपी ओढाया विया। दौलतपुर के ज़ेरे इंतज़ाम और महकमा सेहत ज़िला इंतज़ामिया के ताउन से दौलतपुर के अंदर आज फ्री मलेरिया कैंप लगाई गई है। इस मलेरिया कैंप का मकसद सिर्फ गरीब आवाम को रिलीफ देना है। आप देखेंगे कि बढ़ती हुई मलेरिया ने जो है ना कि लोगों को बहुत ज़्यादा परेशान किया हुआ है। उनको उस बुखार से, उस बीमारी से सुकून देने के लिए ये कैंप लगाई गई है। इसके अंदर मुफ्त में टेस्ट हो रहे हैं, मुफ्त में उनकी दवाइयाँ मिल रही हैं, और अगर खुदा खास्ता कोई और मामला है वो भी यहाँ पे चेक किया जा रहा है। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असां करस्पॉन्डेंस कई आहे ऐं हेल्थ डिपार्टमेंट तरफ़ां हुन में काफ़ी जेको रिवाइज़ जेका आहे हुनजी SNE बि असां ठाहे मोकिली आहे त जेको रहियल कमु आहे हुनजो बिल्डिंग जो बंगलो जो उहो कंप्लीट थिए थो। जीअं असांखे हैंडओवर थी वियो त इंशाअल्लाह हिन ट्रामा सेंटर खे जल्दी शुरू कंदासीं। हिते जेको नेशनल हाईवे ते करे इन केस ऑफ इमरजेंसी और को वॾो एक्सीडेंट थो थिए या छा हिते ई असां ट्रामा में मैनेज करे ऐं पोइ हुनखे ॿिए पासे रेफर कयो। इंशाअल्लाह जल्दी हिन ते जेको असांजी हले पई करस्पॉन्डेंस ऐं जीअं कंप्लीट थी वर्क कंप्लीट थिए जो ट्रामा सेंटर जो उनजी शुरुआत के हवाले के ज़ेरे एहतमाम ये जो कैंप हुआ है, मैं बहुत अप्रिशिएट करता हूँ तहे दिल से कि जिस तरह से इन लोगों ने इस कैंप को मैनेज किया है। मतलब सही तरह से इनको हर गरीब बंदे का टेस्ट भी हो रहा है मुफ्त में, और उन्हें मुफ्त में दवाइयाँ भी मिल रही हैं, और ऐसी एक्टिविटीज़ और भी होनी चाहिए। साईं ॾाढी ख़ुशी आहे त अॼु उमंग वेलफेयर वारनि पंहिंजे कम में हिकिड़ो अॻिते क़दम वधायो आहे ऐं हिते मलेरिया जे हवाले सां कैंप लॻायो आहे। फ्री कैंप आहे ऐं मां विजिट कयो आहे। बाक़ाइदा जेका इनखे पर्ची अलॉटमेंट नंबर थिए पियो पेशेंट खे, चेकअप बि बाक़ाइदा रैपिडली थिए पियो ऐं उनखे अलावा दवा उनखे ॾिनी पियूं वञनि। असां बाक़ाइदा ॾिठो आहे ऐं उमंग वेलफेयर खे असां जस था ॾियूं त हिननि तमामु हिकिड़े माना नंढे अरसे में 2-2.5 साल में तमामु सुठा कमु कया आहिनि। कोविड जे ज़माने में उमंग वेलफेयर शुरू थी त हुन में हिननि जेका कोविड जे हवाले सां कमु कयो, वरी सॼे शहर में राशन बैग ऐं ग़रीब माण्हुनि जी जेके शादी विहांव जे हवाले सां मदद या मकान जे तामीर जे हवाले सां मदद हिननि काफ़ी इमदाद कयूं। अॼु हिननि जो हिकिड़ो नओं कमु कयो आहे कैंप लॻाए, त असांखे ॾाढी ख़ुशी आहे। ऐं असां ॿियनि शहरियुनि खे बि ऐं ॿियनि जेका बि शहर में जेकी असांजी एसोसिएशन वग़ैरह आहिनि हुननि खे बि चवंदासीं अहिड़ा कैंप थियनि ताकी जेका आम पब्लिक आहे, ग़रीब जेका माण्हू हुननि खे आराम सां हिकु सहूलियत मिली वञे। कि हिते मलेरिया जी मेडिकल कैंप लॻाई हुई आहे, तमामु बहितरीनु उमंग कमु करे रही आहे। जीअं त हिन वक़्तु तव्हां ॾिसो त मलेरिया जी जेकी वबा आहे तमामु घणी फैलिजी वई आहे। जीअं त हिन वक़्तु लेबॉरेटरीअ में टेस्टियूं 140 किटियूं आयूं आहिनि, तंहिंमां 130 किटियूं पॉज़िटिव आयूं आहिनि। मलेरिया एतिरो तमामु घणो वधी वियो आहे त हिन वक़्तु दौलतपुर में आसपास जा जेके ॻोठ आहिनि ॿहिराड़ी जा आहिनि, या इन में गवर्नमेंट खे वधि में वधि इन्हनि ॻोठनि में या जेके तलाउ आहिनि पाणीअ जा इन्हनि में स्प्रे कराइणु खपे, ऐं जेको आहे आसपास में शहरनि में गलियुनि में स्प्रे करायो वञे। जीअं त हिन वक़्तु मलेरिया जी वबा तमामु घणी वधी वई आहे। हिन वक़्तु गुरबत बि एॾी थी वई आहे जे ग़रीब माण्हू दवा नथो वठी सघे। ऐं वधीक ताज़ा तरीन ख़बरनि लाइ ॾिसंदा रहो सिंध आवाज़ TV न्यूज़ ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।